हुनजी मोहबत मूंसां बेहद हूंदी हुई, लेकिन हिकु माउ हुयसि जेका ज़रे बराबर भी हुन सां मोहबत न कंदी हुयसि। मां हिकु पढ़ियल लिखियल सुठे घर जी ऐं हू अणपढ़ियल हुयो, ॻोठनि जे अंदरि रहण वारो ऐं मज़ूरी करण वारो। लेकिन बचपन में असांजो रिश्तो तय थी वियो हुयो, तंहिंजे करे मां हुननि खे जवाब न ॾेई सघियसि। बाबा वारनि जी इज़त रखी हुई, लेकिन इहो पको अहद कयो हुयो त हिन खां मूंखे तलाक ज़रूर वठणी आहे, छो त हीउ मुंहिंजे स्टेटस जो नाहे, हीउ पढ़ियल लिखियल नाहे ऐं ॿाहिराड़ियुनि ऐं ॻोठनि में रहण वारो आहे। हीउ कीअं मूंसां पूरी ज़िंदगी गुज़ारींदो। लेकिन हीउ चरियो उहो हुयो जेको ॾींहों ॾींहुं मूंसां बेहद मोहबत कंदो पिए वियो। मां अजीब फरमाइशूं कंदी हुयसि त जीअं फरमाइशूं पूरियूं न करे त मां हुन खां तलाक वठी छॾियां। घर में जेको सामान आणींदो हुयो, कुझु यूज़ कंदी हुयसि त घर खां कुझु उछले छॾींदी हुयसि त जीअं आख़िर तंग थी पवे ऐं मूंखे कुझु चवे त मां हुन मां जान छॾाए वठां। लेकिन हू पागल कॾहिं बि मूंखे कंहिं शइ जो न चवंदो हुयो। का बि ख़्वाहिश कंदी हुयमि त खिली करे चवंदो हुयो त हाज़ुर साईं, पूरो करणु मुंहिंजो कमु आहे। ईअं ई कुझु टाइम गुज़रियो त आख़िर मूं हिन खे चयो त मूंखे 30,000 रुपयनि जी ज़रूरत आहे जेके मूंखे अर्जेंट खपनि था। मूं ख़्वाहिश हिन जे करे कई त मूंखे ख़बर हुई त हीउ पूरी न करे सघंदो ऐं मूंखे बहानो मिलंदो मां हिन खां तलाक वठी लाहींदसि। मूं जॾहिं इहा ख़्वाहिश कई त हू खिलण लॻो ऐं मुस्कुराइण लॻो ऐं चवण लॻो त बसि साईं, ख़ाली 30,000। हाज़ुर साईं, ॾियण जे लाइ तयारु आहियां, बसि मूंखे सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। मां अंदर में ख़ुशि थियण लॻसि त हीउ जाहिल किथां आणींदो जेको मुंहिंजी ख़्वाहिश पूरी कंदो। सुबुह थियो त हीउ सुबुह मां सवेर उथी करे कम ते हलियो वियो। वरी राति जो देर सां अचणु लॻो। हिकिड़ो ॾींहुं हिन ईअं कयो त मां इन सोच में पइजी वियुमि त हीउ आख़िर करे छा थो। मूंखे हुनजो इहो फ़िक्र न हुयो त आख़िर हिन खे कम में देर थी वञे, बसि मूंखे इहो फ़िक्र हुयो त हीउ करे छा थो। सुबुह जो ॿिए ॾींहं ते हीउ जीअं कम ते वियो त थोरी देरि गुज़री मां बि वञी करे हिन जो पीछो कयो। आख़िर पीछो कंदे कंदे ॾिठुमि त बस स्टॉप ते पहुतो आहे। उते हुन पंहिंजा कपिड़ा चेंज कया, घर जा कपिड़ा लाथा ऐं कम वारा कपिड़ा पाता जेके फाटल हुया, जेके बिल्कुलु मेरा हुया। कॾहिं बि हुन मूंखे उन्हनि कपिड़नि जे धोअण जो न चयो हुयो ऐं न वरी कॾहिं उहे कपिड़ा हुन घर ई आंदा हुया। बस स्टॉप ते हुन कपिड़ा चेंज कया ऐं बस स्टॉप ते हू कम में शुरू थी वियो। माण्हुनि जा सामान गाॾियुनि ते चाढ़े पियो, लाहे पियो। तव्हांजो इलाही टाइम गुज़री वियो ऐं शायदि हुनखे बुख बि लॻी हुई। पंहिंजनि ई पैसनि मां सोरे करे हिकु 5-10 रुपया कढिया ऐं उन मां वञी करे हुन मानी वरिती ऐं मानीअ रुखीअ खे पाणीअ में ॿोड़े करे खाइण लॻो हुयो त अचानक कंहिं हिन खे आवाज़ ॾेई करे चयो त हीउ मुंहिंजो सामान तुंहिंजो पीउ गाॾी ते चाढ़ींदो छा जो तूं वेही मानी थो खाईं।